अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादी व आल बैती अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नमल मुमिनूना इख्वतुन फ़अस्लिहू बैन अख़वैकुम वत्तक़ुल्लाह लअल्लकुम तुरहमून इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व आल बैतिहि अजमईन। वाजिबुल एहतराम कंबर जे इलाइके जा दोस्तो ऐं मुसलमान भाइरो, रब करीम जा अणगणिया एहसान ऐं मेहरबानियूं जय रब साईं तव्हां असांखे हिन बेदीनीअ वारे दौर में इन अज़ीम शान कॉन्फ्रेंस में घुराए करे कुरान पाक जो दीदार भी करायो आहे ऐं कुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण खां बाद में शल अल्लाह साईं वरी असांखे इन जे मथां अमल करण जी भी तौफ़ीक़ अता फरमाए। हकीकत इहा मुझे मोहसिन मुझे मुरब्बी मुर्शिदुल मुवाहिदीन हर साईं
अब्दुल मुजीब साहब कुरैशी दामत बरकात मुल्लालिया जे इंतहाई रूह परवर जामे माने बयान का बाद में मोजड़े के नड़े तालब जो बयान करणो ये समझो त खीर को मथों पानी पीण जे बराबर पर हर सजन हुकुम भी फरमायो हुकुम जी तामील कंदे अपन दोस्तन जे सामू बाटली गालियों अर्ज रखजम थी मां पांजे लाए यो वडो एजाज समझंदो ये असांजा वडा ये असांजा शफ़क़त चल इन्हनि जी इहा शफ़क़त चल इन्हनि जो सायो मां नड़े तालिब इल्म ऐं गुनाहगार जे मथां तायाती दाइम क़ाइम रहे इहो मुंहिंजे लाइ गंज आहे मां जे साम्हूं सिपारे 26 मां सूरत हुजरात मां हिकड़ी आयत तिलावत कई आहे रब साईं इन आयत में ऐं हेठियूं जेके आयतूं अचनि थियूं इन आयतुनि में तव्हां असांखे पाण में उथण वेहणो रहणो करणु सेखारियो ॼमण खां वठी करे मरण ताईं क़ुरान पाक असांजी रहनुमाई फरमाई आहे कुरान पाक छड़ो असांखे निमाज़ न सेखारी आहे कुरान पाक असांखे छड़ो रोज़ो न सेखारियो आहे कुरान पाक असांखे छड़ो हज न सेखारियो आहे कुरान पाक असांजे ज़िंदगीअ जो हर मामलो सेखारियो आहे उथणो वेहणो खाइणो पीअणो ॾेती लेती कलामुल्लाह जो हिकु हिस्सो जंहिंमें अल्लाह इबादतुनि जो ज़िक्र फरमायो आहे कलामुल्लाह जा 3 हिस्सा इंसान जे मामला ते ॿधियल हिकिड़ो हिस्सो इबादत 3 हिस्सा मामला ते ॾेती लेती घर में हलणो ॿाहिरनि भेनरुनि नियाणियुनि सियाणनि ये समूरा हुकूक मुआशरती जिंदगी कलामुल्लाह 3 हिस्सा इन ते मुश्तमिल तो जेकॾहिं असां पंहिंजी ज़िंदगी हिन यार जे मुताबिक़ हलायूं त असां हे ॾुख ई न ॾिसूं जिन ॾुखनि में फाथा पिया न घर में सुकून न ॿाहिरि सुकून न औताक में सुकून एतरे ताईं जो सुकून वारी जाए मस्जिद हुई हाणे मस्जिद भी परेशान वेठा हिकड़ी वनी जाए बची मस्जिद जे जाए ते माण्हू अची करे पंहिंजी दिल ठारे पो सुकून वारी घड़ियों गुजरन पियो उते वेठो आ त भी धंधो कारोबार हे छा थियो हो छा थियो हो छा थियो हो छा थियो बच्चन जो छा थियो फलाणो छा थियो छो त अंदरियों जेको दिल जे दर हो न उहो करे छॾियो आहे बंदि उहा लाइन होॾे वञे ई नथी लाइन कटी पई आहे त पोइ बिजली ओॾों जी अचे दिल वारी तूं लाइन मथे मिलाए न लाइन मथे गंढ न मां कहिड़ा कहिड़ा मिसाल ॾियां मूंखे दोस्तनि हिकिड़ो वीडियो ॾेखारियो तुर्कीअ जे हाणे ज़िलज़िले में 36 कलाक हेठि मुलबे में दबियल बेहोश आहे जीअं जो उनखे ॿाहिरि कढियो अथऊं 36 कलाकनि खां बेहोश ॿाहिरि निकितो आहे त आहे बि बेहोश पर ज़ुबान ते सूरत बकर जूं पोयूं आयतूं ला युकल्लिफुल्लाहु नफ्सन इल्ला वुसअहा पयो तो पड़े बेहोशी में भी उनजी लाइन काढे आवाज़ बेहोशा न मानिया न पानिया कुछ भी कोने मतो पत्थर न मतो सिराहन केडो भी मतो बोझ हो जाई पर तुझी होडे लाइन मिलला त तोके दुनिया जी काई ताकत लोडे न मतो वेठा जमीन जे मतो को बोझ भी ना है बार भी ना है न बच्चा था वणन न घर तो वणे न निमाज़ थी वणे न कुरान तो वणे कुछ भी न तो वणे मतो वेही लेन कंडियो वेठो आ जेके लेन गंडियो वेठा नु तरे में भी पया यार खुश खुश
बियो भी मुझे एकड़ो वीडियो दिखारियो डाडो मुझे दिल के ये मंजर वणदा अल्लाह अकबर शला अल्लाह सही तोके मुखे भी एड़ी लेन नसीब फरमाए आमीन महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा मोहब्बत करने वाला ओ कुरान पाक सा मोहब्बत करने वाला अल्लाह जी मोहब्बत रसूलुल्लाह जी मोहब्बत कलामुल्लाह जी मोहब्बत दिल में थई त दुनिया जी काई ताकत तो के शिकस्त नहीं न सकदई 22 सालन जो नौजवान कुरान पाक जो हाफिज़ बेचारे जे हथन में खारश को कम वधंदो वियो आंगन बेचारे जो खराब थियो दूध पो वहे कुएं पई वहे रत पई वहे इलाज कराए कराए थक जी पो पर का तू इलाज न पोते कहीं सीनियर डॉक्टर जो बचड़ा तुझी नौजवानिया पंजो उज़ो न विंजरा जाए पंजो हथ न विंजरा जाए अन्या भी कंट्रोल थी दो सही शाके जी तवा चो जे आंगलियों तवा इतो कटरायो आंगलियों न कटराइंदे हथ मथे वधंदो विंदो मता चंबो न कटजे वही मता हेडे गतूत न दे इन जे करे मां तुझो सजना तुझो खैर खावा नडड़ी वही थी नड़ी जवानी दी पांजे हाथ के बचा जा जे जे मते मिटन मातन सा मशोरो कई चवन दा डॉक्टर तमाम भलो तो के डॉक्टर जो चयो वठनो पंदो अल्लाह अकबर जको असली मंजरा मां तो के उनने वठी तो अल्लाह जड़े अस्पताल मुन 22 सालन जे नौजवान के दाखिल कयो डॉक्टर चवन दा तो जो आंगलियों कटवियो तुझी ऑपरेशन थींदी हाउस में भी न जे लाए आयो पर चवन दा मसलो है तो के नशो ॾियणो पवंदो तो के बेहोश करणो पवंदो बाद में तो जी ऑपरेशन थींदी आंगलियों कटवियो चदो दुनिया वारो डॉक्टर मूंखे दुनिया जे नशे जी जरूरत न आहे मुझे दिल में अल्लाह को नशो ॾेई छॾियो आहे मुझी बाह सुन न कयो मुझो जिस्म सुन न कयो दुनिया वारे नशे जी मुझे जरूरत कोने मुझे रब करीम मुझे दिल में को नशो ॾेई छॾियो अब उहा कहिड़ी शइ थी जहाज जे मथे तव्हांजो सामान ऑपरेशन वारो अची वञे तव्हां चओ हाणे 2-3 मिंटनि जे अंदर तुंहिंजी ऑपरेशन थींदी छड़ो 2-3 मिंट मूंखे अॻु में इतलाउ कजो तव्हां मूंखे इंजेक्शन न लॻाइजो मूंखे सुन न कजो मूंखे बेहोश न कजो छड़ो इतलाउ ॾियणो तव्हांजो कमु मां सदको वञा इन मोहब्बत जे अंदाज़ तां इन इश्क जे अंदाज़ तां डॉक्टर चवंदो पुट असां तयार हाणे तुंहिंजी ऑपरेशन शुरू थियण वारी आहे उन टाइम ते वो बचड़ो अल्लाह अकबर दक्षिण ऐं उत्तर हिन जा पेर मथो मुंह का बदलो ॾे करे पंहिंजे ज़बान सां पढ़े थो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यासीन वल कुरआनिल हकीम कुरान वारी मोहब्बत दीन इस्लाम वारी मोहब्बत जेका इन जे सीने में हुई जे टाइम ते कुरान पाक शुरू कयो के चे हाणे तव्हां पंहिंजो कम कयो त मां पंहिंजे कम सां लॻी वञा होॾे ऑपरेशन थी वई आंगुरियूं कटिजी वयूं ज़बान ते अल्लाह जो कुरान जारी आहे राजो नशो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह डॉक्टर ऑपरेशन भी कन प्यारो डॉक्टर ऑपरेशन भी कन प्यारो भी पा ओ डॉक्टर सगोरो तव्हां छाजे करे धारो अल्लाह अकबर अजीब मंजरा जैसा मरीज त खोड़ ॾिठा से पर हेड़ो मरीज पहिरियों दफ़ो ॾिठो
असां त मरीदन के नशो भी ॾींदा पो भी बाहू कनान इनके नशो भी न ॾिनो जीअं जो हेॾे वट सॾ थे पई पर मुंहिंजे ज़ुबान ते आवाज़ कुरान पाक जो वधंदो पो वञे जे खोड़ कुरान वारा ॾिठासीं पर हेड़ो कुरान जो आशिक़ असांखे ज़िंदगी में पहिरियों दफ़ो नज़र आयो खोड़ ॾिठासीं सुबह शाम असा जो वढण सटण जो कम बाह कटी से जंग कटी से बिन शे को को भी उन जी सूरत हाल शा हुंदी आ पर यार इन जे जुबान ते यासीन शुरू थी इनके काई खबर छो त मां ई चवंद में हकीकी मिठड़े अली से जो आशिक हो अवा यो मंजर द बुदो जे क़यामत शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नु जे जंग मुबारक में करे जंग में तीर लगो यो मंजर तवा बुदो शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नु जे जंग मुबारक में साल बन के मते तीर भयो हज़रत अली रज़ी अल्लाह ताला नु जे जंग मुबारक में तीर फांसी पियो नौजवान बेचारन शिजो तीर न पोन करे मिठड़े अली से फरमायो हां जे करे तवा तीर कढण चायो था पो एकरो कम कजो साईं केड़ो कम कयो जे जे मते मां नमाज में बिया मां अल्लाह जे कचरी मोहब्बत में शुरू था पो तवा पांजो कम करे छडजो जे मां पांजे मोहब्बत वारे नशे में जदे शुरू थिया आजे जंग मते मां पांजे मोहब्बत वारे नशे में शुरू जाओ शो लिखियो पियो ते कलामुल्लाह जी तिलावत कंदो जणो रब सा कचहरी कंदो कलाम आना कहंजो उन जो कलाम जो तुझे ज़बान ते इंदो उन जे मिठाज जेड़ो भी को मिठाज आहे आवाज आई अल्लाहु अकबर जे करे मंजर के मथे वठी वञो जिन जे कनन ते अल्लाह से जे कलाम अल्लाह जो आवाज पातो से महबूब जा की परवाना दिया के महबूब जा की मस्ताना दिया आओ तजमातो के कलाम अल्लाह जे मोहब्बत वारो नशो रंग बुधाई वञो शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नु नमाज में जी जो अल्लाहु अकबर करे बीठो होडे तीर निकरियो पर यार के खबर न पईया अस्सलाम वालेकुम जने वरायो ये वाडियो खबर निकरियो जे वो तीर त कदे निकतो हो जे मुखे इन जहान जी खबर नाए मां बीठो ही एड़े जे सामो मुखे तहां जे मामलात जी खबर केसा बीठो अल्लाहु अकबर मां त बीठो एड़े यार साहुल में मां तेरे यार सा कचरी पोकया दुनिया सा मुझो ताल्लुक कट जीवो दुनिया वारन खां मां परे थी में मां यार जे वेझो छो तो न मुखे पाण ही चवा कुल या इबादियल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इल्लल्लाह यगफिरु ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफूरुर रहीम उन यार जने पाण सदे करे जो वइज़ा सालक इबादी अन्नी फइन्नी करीब उजीब दावत दाए इज़ा दान फलयस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून अरबी ग्रामर जेके पढ़ेल न उन्हनि को इन लफ्ज़न जो दर्द त पुछो अरबी जेके पढ़न था न जेके पढ़ाइन था उन्हनि को इन लफ्ज़न जो दर्द त पुछो चवे छा थो या इबादियल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम चवे छा थो ला तक़नतू मिन रहमतिल्लाह चवे छा थो इन्नल्लाह यगफिरु ज़ुनूब जमीआ इन लफ्ज़न में जेको दर्द समायला तुझे मुझे कटल दिल के या गाल समझ में चल ही जाए साफ हो
अल्लाह अकबर यार कलामुल्लाह जे मोहब्बत कलामुल्लाह जे नशे जी गाल निकती आओ तो मां तो के करो मंजर बुधाया तो चाया जे ते महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हाक हुई हर जाते मोहम्मद करीम जे नाले सा मक्के पाक में को शख्स थियो जेडो जेडो चेहरो हसीना जेडो जेडो जुबान मुबारक में मिठा जो वरी जो कलामुल्लाह पढ़े तो मां को बच्चा बार विसरी वजन था जेड़ो यार में हुस्न जेड़ो यार में अखलाक जेड़ो यार जो मिलन वा जेड़ो यार जो कुर्ब अखलाक वरी जो उन पाक जुबान मुबारक सा जो यार जिब्राइल खणी तो अचे पढ़े थो त मानू के न घर याद न बच्चा याद जरे वो मिठड़ी जुबान मुबारक सा कुरान पाक पढ़े तो उन्हन को बच्चा भी विसरी था उन्हन को घर घाट जमीन सब कुछ विसरी थी वने आओ तो माओ तो के मंजर तो बुधाणो चाया पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी बाद में जो नालो अब्दुल्लाह जुल्बजादैन रखियो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खबर मक्के पाक में मिठड़े मोहम्मद करीम जे नाले से को शख्स जिंदे जुबान मुबारक में अल्लाह मिठास रखियो जिंदे अखलाक जी हर जाए हाक हले थी भई उन टेम ते पंजे भाव के मोकरे ते यार मां इतरे तुजो बकरियों तो संभाला तू मक्के पाक जो चक्कर कदया इन मिठड़े मोहम्मद जी ज़ियारत त करे मन ॾाढो नालो ॿुधो वन त तू इन जी ज़ियारत त करे जेका ॻाल्हि हले थी पई अल्लाहु अकबर जंहिं मते उन जो भाव आयो उन जी दीद जो महबूब सही जे चेहरे मुबारक ते अटकी वई जियं जो अख आका जे अख मुबारक सां मिली आका जे चेहरे मुबारक सां मिली हो त जणो सालन जो को सिकायल हो त को सालन जो सिकायल हो उन जी जमीन त जणो सालन का वठी करे मोहब्बत जे पानी जे लाए तड़पे वई महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे मुबारक में हुन जी नजर वेजो ईंदो वियो पाक महबूब से पुछा कई अबादे त खबर तुझो नालो शाये तू काथों जो जे दुआ मुंजा सही तारफ त कराया थो पर मेहरबानी फरमाए करे पियो मुके कलमो पाक पढ़ायो सब कुछ बुधाया थो पर अवल मुझे इन दिल के आबाद अवल न मुझे दिल के आबाद कयो कलमो पाक त पढ़ायो मुझी भी दिल थी करे त यार पान कलमो पाक गडे पढ़ो दादिया ला इलाहा इल्लल्लाह 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 हस्बी रब्बी जल्लल्लाह हस्बी रब्बी जल्लल्लाह मा फी कल्बी गैरुल्लाह मा फी कल्बी गैरुल्लाह नूर मुहम्मद सल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आका से के जरे तो तेरे नंबर ते कलमा पढ़ायो तो तुम हाल अहवाल पो था कयो कलमो जो पढ़ंदो वियो पो तो बुधाई सही मुखे त अवल भाव मोकलियो तो तू दिसी आ पर जे भाव अन्या पोते रह जियो अगु मां खणियो आवा याद हो दे मुखे पांजे भाव मोकलियो त वन महबूब जे मिठड़े नाले वारो मोहम्मद करीम जे नाले वारो मक्के पाक में पैदा थो जेंदो चेहरो मुबारक हसीनो जमीलो जेंजे अखलाक मुबारक जी गाल आला जेंजे जुबान
जैसे जेको अन्या मुंहिंजो भाउ आहे न उहो त अन्या वधीक मस्तानो आहे वो त अन्या वधीक दीवानो आहे ख़बर त उनखे हुई ॻाल्हि त उन ॿुधी हुई उन त मूंखे जांच जे लाइ मोकिलियो पर महबूब जी मोहब्बत अहिड़ी हुई न जे हिकिड़ो ढुक पीतो सिरी लही पी वञे तॾहिं बि यार उहा मोहब्बत हटे न पई जे महबूब जे कुर्ब जो हिकिड़ो ढुक पीतो न साम्हूं बच्चा उन जा वॾजनि पिया चवनि पिया इहे बि इन महबूब ते कुर्बान चवनि पिया इहे ज़मीन बि छॾिजे इन यार जे करे छॾी हे घर छॾिजे इन यार जे करे छॾियो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह सदको वञा मां तो सही तव्हांजे कुर्ब मुबारक तां तव्हांजे अखलाक मुबारक तां अज महबूब सही जो शुक्र निकतो महबूब जे मोहब्बत जी ॻाल्हि निकती आ यार दिल थी चवे अवांखे महबूब सही मोहब्बत जूं ॻाल्हियूं ॿुधायूं वञा वरी महबूब सही खे अर्ज़ थो करे ओ मुंहिंजा सही इजाज़त ॾियो त मां पंहिंजे ॻोठ वञा मुंहिंजो भाउ इंतज़ार में हूंदो मुंहिंजी जी जल मां इंतजार में होंगी साईं फरमाइंदा पुट देर कर हे लोग फरमाइंदा पुट ओदे वञ पोग पर तू भी भेरो बंद न कजाए पुट तू भी चक्कर ॾिया पर भेरो बंद आका साईं तां ॾों भेरो बंद केर कंदो आका साईं अल्लाहु अकबर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटो जेके मत वो शख्स वधी करे पंहिंजे भाउ वटि पातो अदो तुसा सो तरस भाउ ॾे त ख़बर हाल अहवाल तॾे यार पोयो जो हाल अहवाल कहिड़ो आहे भाउ खे रिपोर्ट कहिड़ी थो ॾे चवे थो तूं अञा घटि ॻाल्हि ॿुधी आहे होॾे अञा ॻाल्हि मथे बुद्धल ऐं ॾिठल में अवा बुद्धल ऐं ॾिठल में चेदा तूं अञा ॻाल्हि घटि ॿुधी आहे मां तो हुनजो हुस्न बि पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आहे मां तो हुनजो उथण विहण बि पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आहे मां तो हुनजे ज़ुबान मुबारक मां क़ुरान पाक बि ॿुधी आयो मां हीअं चवंदो जॾहिं अल्लाह पंहिंजे हबीब खे हुकुम कयो न कुमिल लैल इल्ला कलीला महबूब रात जो सब निंड कन तू न थदरी रात में तो उची अचो सही उची अची छा कया तवज्जो कर मैं कबगाल अर्ज करे तो दुआ था गुरु अल्लाहु अकबर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चेते मते रब जे तरफ का हुक्म दो या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला कलीला ओ मुझा हबीब करीम उम्मत निंड पई हुजे उन ते मते तू तो उठिया काबतुल्लाह जेरी धरती हुजे बुदंदर अल्लाह जी जात हुजे किताब कलामुल्लाह हुजे पर वरी मिठड़े मोहम्मद जी जात हुजे पढ़ंदड़ हुजे मोहम्मद रसूलुल्लाह बुदंदर हुजे अल्लाह किताब हुजे कलामुल्लाह धरती हुजे बैतुल्लाह धरती केड़ी अल्लाहु अकबर धरती हुजे बैतुल्लाह जी वो शान मंजर हुंदो शान वो अजीब मंजर हुंदो उन मंजर वारे टेम जा खोड़ वाक़िया परमात तव्हांजे साम्हूं हिकिड़ो तो वाक़ियो ॿुधाइण चाहियां पंहिंजे भाउ खे चई यार मूंखे त मज़ो कोन थो अचे दिल थी चवे वरी मां मोटी वञा दिल त कोन थी चवे त मां हितरे हुजा पर दिल त कोन थी चवे मां हितरे हुजा पर यार अल्लाहु अकबर उन महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मंजर मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो वञी तू बि महबूब जी
ज़ियारत करे वनी तू भी महबूब मुस्तफा करीम से मुलाकात करे वो सिक्का दिल में खड़ी करे मोहब्बत दिल में खड़ी करे वो वीर दिल में खड़ी करे जे मते महबूब सही वटे पातो उन मते महबूब सही कुरान पाक पढ़ी रहा ये जो दिसे थो हाय हाय चोड़ियां जेड़े चंद्र जेड़ो जवान बीठो आ परे को नजर पौंदी वई अख जमदी वई अख न झक जाए ते बिहारे करे अख हिक जाए ते बिठिया वेठो पोती दो वने अखरन में पानी जारिया दिल में मोहब्बत वधंदी पी वने दिल में मोहब्बत वधंदी पी वने अल्लाह अकबर जे मते पाक महबूब से जे भर में वेही करे महबूब से नमाज पूरी कई नजर जो कंधा ते जे अखिन में पानी वहे पियो जे अखिन में पानी वहे पियो इन जे अखिन में पानी वहे पियो हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मां सदको वना न मिठे आवाज मुबारक जे मता पाक मुस्तफा करीम सही नजर जो फरमाया पुछा कर सदा पुत्र का तो जवान केरवा तुझो नालो शाए हे बेचवे तो सही नालो बाद में बुधाई तो मां पेरो मां गुनाहगार के कलमो पाक पढ़ायो अन्या न तबलीग थी नशा बस चढ़ो अख सां दीदार थियो कन सां मिठड़ो आवाज बुधो ई मजनू थियो तवज्जा कर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आशिकन जो मां मंजर को बुधाना चाया अल्लाहु अकबर जय मते महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के कलमो पाक पढ़ायो एक बारी महबूब वट गुजारा साईं के अर्ज करे तो सही मुजी जी जल मां पोड़िया मुजी अम्मा मुके याद कंदी हुंदी काफर अग में शाहो काफर हो हाने कलमो पढ़ई अम्मा अन्या काफरानी आ पर पो भी दिल उन काफरानी अम्मा ने भी अटकी पई आ अब्दुल मुजीब साहब केडा न जुमला अजीब चया अम्मड़ जी दिल शाहे ए असा जी दिल शाहे आवा सही केडा न अजीब जुमला चया त अम्मड़ जी दिल शाहे असा जी दिल शाहे अल्लाह सही शरह न दिल जे टुकड़े के का समझ नसीब अल्लाहु अकबर यार तवज्जा कर उन मंजर के अजीब बुजुर्गन पंजे अजीब अंदाज में बयान फरमायो महबूब सही फरमाइंदा पंजे अम्मा जी भारत थई पंजे अम्मा जी खिदमत कजाए अम्मा के न दुखा जाए जो मुझे सही न मुझे अम्मा के भी इंतजार हो मुझे अम्मा इंतजार में हुंदी मुझो बच्चो काडे वयो मां तवाज़न में यो जुमलो चंदो के इंतजार को रहंदो पर अम्मा के इंतजार रहंदो तू कंबर शहर वयो तेसरी बाबे जी दी दर में हुंदी तेसरी अम्मा की जल्दी दी दर में हुंदी केरी वन तो मुझो बच्चो अचे केरी वन तो मुझो बच्चो अचे विंदे भी खैर सान रोटी भी खैर साइने तो अपने के करार दो मानी भी सुकून जी खाई दो अम्मा मानी भी सुकून जी खाई दी दिल भी सुकून जी रात भी सुकून सा गुजरदी तने तने पंजे बच्चे के बई पोड़ा किन सान सदा तक खिलंदो मोटी आयो ना वाइस में चोंदो कुछ भी न दे पीउ माओ के छड़ो खिली गालाए ना इयो भी कंजो कुछ भी न दे तुझे पैसन से न कल वेठा हा न अज वेठा न सजी जिंदगी अबे तोखे पालियो हाने भी उनके रब खाराइंदो तू पांजो छड़ो खिली त गालाए खिली गालाए मुर्गी गालाए इहो त कम कर अल्लाहु अकबर रब करीम शलत तवासा के पंजे अबे अम्मा जो फरमा बरदार बनाए आमीन त चो
महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जुमला मुबारक फरमाया अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर चेरे मत पंजे जी जलमा वट आयो अम्मा जी ते पुट दे कबर बाटे दिया काडे वयो होए अम्मा को गाल लिकाए पियो ए नौजवानो मां हे जुमलो चंदो अम्मा के ज़बान से गाल बुधाण जी जरूरत नाए अम्मा त बच्चे जे मुंह के दिसी पढ़ी वी दिया अम्मा के न बुधाए अम्मा तुझे मुंह में दिसी तुझे निमाणी अख में दिसी तुझे गुंजल चेहरे के दिसी समझी वेंदी अज मुझे बच्चे जे चेहरे जो गुल कमायला अज मुझे बच्चे जो चेहरो यो गुल कमायला सुबह टिड़ल हो बाके पियो चेबो त गुल जो मजो हो हाने कमायला चेबो त मुझे बच्चे के का तकलीफ आ कदे त शरीयत तो के मुके सिखारियो कदे भी पंजे पीर माओ सामो दुखाईंदड़ चेहरे सा नहीं दो कर रोंदड़ चेहरे सा नहीं दो कर तुझे चेहरे जे चेहरे बाबे अम्मा जी सजी रात वाली निंद फिटी वेंदी तू त निंद कंदे तू त बिस्तरे ते गोगो हंदे अबो बोलो बेचारो सोचींदो अलाए मुझे बच्चे के केड़ो दुख अम्मा बेचारी सोचींदी अलाए मुझे बच्चे के केड़ी तकलीफ तुझे मुझाल तुझे मुरझाल चेहरे जे करे सजी रात में जड़ा पीर माओ जागंदा रहंदा सवे सीने में सूर हो जनी सवे सीने में दर्द हो जनी अब्बे सा मिलो खिली मिलो अम्मा सा मिलो खिली मिल जी उए त सोचे त मुझे बच्चे के मुझे दुआओं जे करे रब समूरन दुखन का परे रखो कंखे त दुख सुख दे कैसा त खिली गलाए कैसा त मुर्गी गलाए अल्लाह सही असा जे नौजवान के शल खिली गलन खिली मिला जी पीर माओ सा तौफीक अता फरमाए महबूब मुस्तफा करीम से जे परवाने मस्ताने जी गाल पोकयो बाटे दिए गुजरिया ना जी जल्दी जो मुंजा पुट होदे महबूब से नालो रखयो अब्दुल्ला अम्मा पुछा सी करे मुंजा बचड़ा दे तकबर मुखो तन लिका जाए मां तो के 9 महीना पंजे पेट में सांडियो मां तो के पंगी ठन प्यारिया तुझो चेहरो बुझाए रहियो तुझे दिल में का गाल खुड़की रहियो हकीकत बुधा तो के कहीं एड़ो तड़पायो हकीकत बुधा तो के कहीं एड़ो सिखायो अम्मा जे पैरन ते हथो रखी करे ते दो अम्मा दुनिया खां लिकाया पर जी जल तो सा गाल सिधिया अम्मा बेखो लिकाया पर दुखो नथो लिकाया पुट शा गाल ओ मोजी जी जल्लमा मां शा कया ये दिल हाने मिठरे मोहम्मद करीम के दई आयो अम्मा जे का दिल न घर सा हुई जे का दिल न घर सा हुई जे का माल सा हुई मिलकत सा हुई शा कया ये मां दिल मिठरे मोहम्मद के वेली दई आयो जे तो इन्नल्लाह अशतरा मिनल मोमिनीन भी चवई तो मोमिन आहे त पो तुझी दिल भी मुंजी आ तुझो माल भी मुंजो तुझो माल भी मुंजो तुझी औलाद भी मुंजी तुझी जान भी मुंजी आशिक चेबो न किया जंजी पंजी जान कुछ ओ मोजी जी जल्लमा मा साथ ये दिल मिठरे मोहम्मद करीम के विकरी दई आयो अम्मा भले काफिरिया पर है जुमला थी चवे ओ मुझा बच्चा तो के तुझो अबो तो दुनिया छले चुको तुझो चाचो जालिम चाचे को दिया गाल लगा जाए मता चाचे के खबर पजी वने तो के डाडो ही जाइंदो डाडो सताइंदो चवे तो मोदी जी जल्ला मामा के ते गाल लगाइंदो रहो इसको मुश्किल न लिखंदो अमा केरी भी गाल लिकाया पर या गाल लिखी एक जाड़े चाचो तो पुछा करे ओ मुझा भाट हकीकत बुधाओ तू तो खिलनो मिलनो होए तू तो यार वे सोए यार कैसा मिले भी कौन तो कैसा गालाए भी कौन तो तन्हाई में रहे तो हकीकत
केरिया चलते मते चाचे के गाल सिधी बुधाए चले ओ मुझा चाचा हकीकत आया तमा मिठरे मोहम्मद करीम ते कलमो पढ़ी आयो चाचा शाल कहे ये मां दिल दई आयो मदीने वाले यार मक्के वाले यार महबूब के वधिक दूजी चाचे जी जो गाल बुधी ता आपे मुंह निकरियो चाचे जी जो गाल बुधी ता आपे मुंह निकरियो अल्लाह अकबर चवे तो हे घर के मुंह जो कुछ न दी दो मां जे जो चाचा महबूब जे मोहब्बत में घर भी तो के आयो घर तो न दी दो मां बच्चा भी न दी दो मां चे बच्चा भी तो के आयो मिलकत भी न दी दो मां चे मिलकत भी तो के आई तवज्जो कर माल लबो वाके वा तफसील दे न दोना चंदे के तुझे जिस्म ते लटा दिए बिलाए उठनो मां चे तो मचा लटा तलाए तो जा पर अल्लाह जो वास्तो थी मुके उघाड़ो न क जाए मचा लटा भी जाए तो घर भी तो के आयो अबे जो हिस्सो मिलकत सब कुछ तो के आई पर ओ घर मुझी जाहिर रात करो मुके दोस्त मंजर दिखारियो अलाए छा थी वा ओ बेचारा के कलंदर तो मोटिया बचड़ा भी साण हन मदे जी बरसा दुआरे उन्हें न्याणिन जा लट्टा लाथा हवा असां वटि हाणे न्याणी भी महफूज न आहे जॾहिं उन्हनि जा मर्द अखियुनि सां ॾिसंदा हूंदा उन्हनि जी दिलि तो छा गुज़रंदो एॾा दुनिया वारा ॾाढा थी विया अर्श वारे जी काई परवाह न आहे एॾा दुनिया वारा ॾाढा थी विया हो हली डर ॾींदो आहे अबू जेलो त ॾाढो हे त कमज़ोर आहे दुनिया हवा समूद वारा ॾाढा हा आद वारा ॾाढा हा फिरौन जहिड़ा ॾाढा बदमस्त निमरूद जहिड़ा ॾाढा पर जॾहिं मरोटो ॾिनई त अल्लाह सही पनाह दे रब करीम शलबाज फरमाए अल्लाह सही हर कंजे बच्चन जी हिफाजत फरमाए आमीन त चओ महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन आशिक जी गाल पो कया हुजूर अनवर अलैहि सलातो व सलाम जो आशिक पंजे चाचे के बुझवे ओ मुजा चाचा गाल सिदिया सब कुछ दिनो माए पर मुजी ओगर ज़ाहिर न कर चाचो जो चवे ओगर भी ज़ाहिर कंदो मां उन हरत अब्दुल्ला के दादी मार नहीं रत वहजी वही लट्टा भी लाते अल्लाह अकबर यो मंदर अल्लाह जरूर नसदो कलामुल्लाह में भी लिखियो पियो वमा नकमू मिनहुम इल्ला अय्युमिनु बिल्लाहिल अजीजिल हमीद डोहो तो छड़ो कलमे जो कलमो पढ़न यो उनन वट डोहो न बियो त कोई डोहो हां आसिफ अल्लाह सो अयतरु अयकुलु आमन्ना व हुम ला युफ्तनू अल्लाहु अकबर तवज्जो कर तने रब लिगन माव है पई रब वहे पयो ते अम्मा जी जो दीद अम्मा जी जो दीद पजी वई अम्मा थी से उन टेम ते जल्दी माओ जी जल पंजे मथे तो पोती लाठी जेका बड़ी चादर पुट दे उसने करे ते थियो मुजा बच्चा पोती तपाए इन जे करे अब्दुल्ला बिन अब्बास भी होयो अब्दुल्ला बिन उमर भी होयो हे केरो अब्दुल्ला जुल बचा दे हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास भी हो हज़रत अब्दुल्ला बिन मसूद भी हो हज़रत अब्दुल्ला बिन उमर भी हो हर एक अब्दुल्ला जो जुदा नालो पर है अब्दुल्ला जुल बचा दे मन बिन टुकरन वारो अम्मा वारी वडी पोती अम्मा वारी वडी चादर अम्मा जे काडनी आ उन के बाद के एकरो अतो हेठ बदो थई बियो अतो मथे ते रखियो तने जुल बचा दे मन बिन टुकरन वारो अब्दुल्ला केड़ो लकब यो जे बिन टुकरन वारो मना जे महबूब ते कलमो पढ़ियो जेजो जिस्म नंगो कयो पर अम्मा जिस्म ढकियो अम्मा न ढके त बियो केर ढके हां इहो वरी मंदर बे पासे दे हलियो वेंदो तवज्जो कर उन दे वंदे की जलमा की ते पुट मां त तो के समझा
आयो मां पर तुझे ज़हन में गाल न पिए जे बो मोदी जी जलम घर भी कुर्बान कयूं थो वञा बच्चा बार कुर्बान कयूं थो वञा धन दौलत कुर्बान कयूं थो वञा अम्मा मां मजबूर आं पंहिंजे मिठड़े मोहम्मद ॾे वञा थो मां तोखां को पुछा कयां जॾहिं इहो ज़ख्मी हज़रत अब्दुल्ला जॾहिं वो लिवियो घारो हज़रत अब्दुल्ला जॾहिं महबूब साईं वटि पातो हूंदो उन महबूब जी नज़र न पंहिंजे आशिक़ ते पई हूंदी साईं निमाज़ जॾहिं पूरी कई ॾिठो त अहिड़े हाल में अब्दुल्ला साईं हे कंहिं हाल पियो थी जैसे मुझे चाचे हाल किया तुझे चाचे हाल किया सजी हकीकत बुधाए आका जा हथ रखी पिया इन घड़ीअ में जेके आका हथ रखणी दुआ घुरी हुंदी इन घड़ीअ में रत वहंदड़ हुंदी लिंग जख्मी हुंदा महबूब जे करे लटा लथल हुंदा जेका महबूब दुआ घुरी हुंदी ये मकाम हरूभरू त न मिलिया अल्लाहु अकबर तवज्जो कर महबूब मुस्तफा करीम सैयद जे टेम ते सोने अब्दुल्ला के इन मंजर न घड़ी वाले टेम ते भाकड़ो पातो हुंदो हाय जरे भाकुर में झलियो हुंदो साईं जो सीनो मुबारक जख्मी अब्दुल्ला जे सीने सा मिलियो हुंदो साईं पंहिंजी बाह मुबारक इन आशिक जे जिस्म जे चौधारी फेराई होंदी हां साईं पंहिंजी बाह मुबारक इन आशिक जे जिस्म जे चौधारी फेराई होंदियूं ऐं उनखे भी इन इश्क में मज़ो आयो जॾहिं पंहिंजे सीने खे वर साईं जे सीने मुबारक सां मिलाए करे ज़ोर ॾिनो हूंदई अल्लाहु अकबर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो यो आशिक है मस्तानो हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मोहब्बत पंहिंजे दिल में सांजण वारो छाट कर दो कया सोनो उमर फारूक रज़ी अल्लाह ताला ने भेजारे सोनो अब्दुल्ला जुल बजाते ने दादा तिलावत पो करे हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला ने हक लड़नी ओ अब्दुल्ला कुरान तोहरा पढ़ सोने उमर जे हक जे करे मिठो महबूब घरों निकरी आयो सोने उमर के आका सही दड़को ॾिनो उमर जी सही अजमा अब्दुल्ला जे लाइ इहा हकल ॿुधी त मैं वरी मुझे अब्दुल्ला के एरी हकल उमर यार मुझे अब्दुल्ला के दड़का न दींदो कर मुझे अब्दुल्ला साईरी ज़बान सा न ॻाल्हाईंदो कर अल्लाहु अकबर सुनो उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु ते वेठो ओ मंज़र साईं जो मूंखे सॼी ज़िंदगी याद आ एकरे जंग जे मौके न मस्ताने मां अब्दुल्ला जी गाल पो कयो सच्चे आशिक अब्दुल्ला जी गाल पो कयो जंग जे मौके ते सुनो अब्दुल्ला वफात करे जंग में अब्दुल्ला शहीद थी रस्ते में बीमारी जे करे फरमाइंदा साहबियो शरीय जो मसलो आ त हर एक पंहिंजे के गुस्ल भी पाण दे कफन भी पाण पाराए जनाजो भी पाण पाराए वरी दफन भी शरीय जो मसलो फरमायो अब्दुल्ला जे लाइ मां मोहम्मद को वधिक त बियो केर वेझो आ मोते त घर भी कुर्बान करे आयो अम्मा कुर्बान करे आयो बच्चा बार कुर्बान करे आयो हां त वधिक मां ही आया जॾहिं आका सईं गुस्ल में भी हिस्सो वतो हुंदो आका सईं कफन में भी हिस्सो वतो हुंदो अञा मंदर त ॿुधो आका सईं जनाज़े निमाज़ भी पढ़ाई हुंदी पर जॾहिं आका सईं वरी कब्र में हेठ भी लथा हुंदा ओ सोना अब्दुल्ला तू नसीबन वारो आ ओ सोना अब्दुल्ला तू नसीबन वारो आ महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन प्यार शफ़क़त वाले अंदाज़ ते मदद कर आका सही पान कब्र में हेठ लथा उन टेम ते यार बरका तोह निकरी वई उमर फारूक रह करे जो काश जकरा जो अब्दुल्ला जे जाए ते उमर जो जनाज़ो हुजे अज अब्दुल्ला हुजे जाते उमर जो जनाज़ो हुजे उमर छाजे करे
एड़ियो तमानाओ करे जे महबूब जी उन कब्र के पार कर कदसो पान आका सुतार कब्र के चौंदा कब्र मुझो आशिक तोड़ी अचई तो कब्र के चंदा कब्र इन मुझे आशिक के तकलीफ न अचे इन मुझे आशिक जी पार दी उम्र तो चवे जकड़ जो मुझो जनादो हो जिया त मां उम्र जे लाए बि एड़ी पार तू पर ज़ालिक फ़ज़लुल्लाह युती मन यशा यो हुन जो फज़ल जेतरो हिन जो नशो दिल में हुंदई जेतरी हिन जी मोहब्बत दिल में हुंदई ओतरी तुजी दुनिया भी ठहंदई ओतरी तुजी आखिरत भी ठहंदई चल रब सही कलामुल्लाह जी मोहब्बत दिल में नसीब फरमाए चल रब सही रसूलुल्लाह जी मोहब्बत दिल में नसीब फरमाए अल्लाह से चल हिन जे प्रोग्राम के मकबूल है मंजूर फरमाए चल रब सही तमा जे अचण के भी कबूल है मंजूर फरमाए वरी पंद जी सदा रात में वगड़न को हेठ हुई वगड़न जे पासे दे वरी प्रोग्राम करे वरी गोठ दे निकरियो असल जाए 16 तारीख मुझो पांजो जलसो भी रखेला शाम जो वो मिड़े रात जो संग सा भी पूरा था वरी डी जो पंजे जलसे जो कमकारा अल्लाह इन जे करे थोड़ी पंद जी सटा 2.5 कलाक पंद भी आए जो असल जाए अगे रोड रास्ता महफूज आ हाने रोड रास्ता महफूज पर तवा बाहर जने दुआ घुरंदा हो तवा बाहर जने अल्लाह के पार तो कंदा हो तो अल्लाह से अवा बाहर जे इन जुबान जिक्र हिफाजत से पहुंचाइंदो हाने भी सब दुआ करो तो रब सही जलसे के भी कामयाब फरमाए खैर खूबी से फरमाए अल्लाह से सफर भी अमन अमान से फरमाए वाखिर दावाना अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला हबीबिका खैर खल्क़ि कुल्ली अमीन अल्लाहुम्मा वसल हाज़ा सवाब लि अरवाह जमील मुस्लिमीन अल्लाहुम्मा अग़फ़िर लहुम अल्लाहुम्मा अर्हम अल्लाहुम्मा अज्जल क़ब्रहुम रौदतन मिन रियादिल जन्नह रब्बिरहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा अल्लाहुम्मा अश्फ़ि हातना वक़्ति हाजातना वअदि दुइना अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका मिन खैर मा सअलक मिनका नबीका सल्लल्लाहु अलैहि व नऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तअज़क मिनका नबीका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ि मुहम्मद व आलिहि व सहाबी अजमईन बिरहमतिक।